उडेरोलाल मां ज़हूर ख़ासखेली जी रिपोर्ट मूजिब टंडो आदम लग कड़ियो बचल बोदाणी में क़त्ल थियल ख़ासखेली बिरादरी जे 3 बेगुनाह माण्हुनि अयाज़ ख़ासखेली, जुमन ख़ासखेली ऐं मिसमात सत भराई ऐं तारा बाग सान्हे में मारिजी वियल नौजवान अली अकबर ख़ासखेली जे मुख्य कातिलनि पीपी अॻवान ज़ाहिद उमरानी ऐं गुल हसन मकरानी खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ख़ासखेली बिरादरी जे माण्हुनि अब्दुल अज़ीज़ ख़ासखेली, ज़हूर ख़ासखेली, शाहिद अली, मंसूर अली, अब्दुल मजीद रहमतुल्ला उर्फ पप्पू ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त एसएसपी सांघड़ कातिलनि खे गिरफ़्तार नथो करणु चाहे। कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं हू धमकियूं ॾेई रहिया आहिनि त हुननि वधीक चयो त जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त एसएसपी सांघड़ जी ऑफिस आॾो मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदासीं।